अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त हुकूमत आदमशुमारी जी ऑडिट बदिरां मंज़ूरी ॾेई छॾी। कराची खे तबाह करण मुल्क खे तबाह करण बराबर आहे। PTI सरकार इक़्तिदार में रहण जी लाइक नाहे। MQM सालनि खां कराची जी चौकीदारी पई करे। मुल्क में कोरोना वायरस जा हञा जारी। कोरोना वायरस वधीक 36 मरीज़नि जूं हयातियूं ॻुड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 12,563 ताईं पहुतो। MCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,340 नवां केसेस आया। मुतासिरनि जो अंग वधी 5,59,846 थी वियो। फाल केसेस जो अंग वधी 24,081 ताईं पहुतो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त NA 75 ते केतिरनि ई पोलिंग स्टेशन्स खे कलाक बंदि रखियो वियो। डेक शहर जे 36 पोलिंग स्टेशन ते केतिराई कलाक पोलिंग बंदि रखी वई। बंदि कयल पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड कराई वञे। इलेक्शन कमीशन फिरदौस आशिक़वान जी कंडक्ट जो नोटिस वरितो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त तारीख़ में पहिरियों भेरो वोट सां गॾु इलेक्शन कमीशन जो अमलो बि चोरी थी वियो। सॼो ॾींहुं पोलिंग स्टेशन्स ते हुकूमत जे बदमाशनि खे अवाम ॾिठो। पोलिंग एजेंट्स पोलिंग बैग समेत गुम थी विया। इलेक्शन कमीशन जो पंहिंजो अमलो पहुच खां परे आहे। इमरान ख़ान हाराइण जे लाइ इलेक्शन कमीशन जे अमले खे गुम करायो। उमेराबाद चांडियो जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे अॼु मेहर जी अदालत में पेश कयो वेंदो। अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। क्रिकेट जे शौक़ीननि जे इंतज़ार जी घड़ियूं ख़त्म। पाकिस्तान सुपर लीग T20 जो 6हों एडिशन अॼु खां कराची में शुरू थींदो। PSL जो 6हों एडिशन मुकमिल पाकिस्तान में थींदो। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 7 वॻे शुरू थींदी। कराची किंग्स ऐं कोटा ग्लेडिएटर्स विच में 9 चोटी जो मुक़ाबिलो थींदो। ऐं मुल्क समेत दुनिया में मशहूर राग जी राणी आबदा परवीन जी 67 सालगिरह मल्हाई थी वञे। आबदा परवीन जा ॻायल कलाम दुनिया में हर माण्हू जे दिलनि में गूंजनि था।